नाज़िन करूंडी भरिसां ॻोठ हबीबुल्ला राजपुर में सकाफ़त के उजागर करण लाइ मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ हबीबुल्ला राजपुर में, जिते सकाफ़त जे हवाले सां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो आहे। ॻाल्हि ॿोल्हि फनकारनि सां, शाइरनि सां, सुगड़नि सां जा कहिड़ा वीचार आहिनि। प्रोग्राम रखियो वियो आहे ॻोठ हबीबुल्ला राजपुर में मच कचहरीअ जो, ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि इन्हनि ॻोठनि में, ऐं असांजी सकाफ़त आहे। हिन में असांखे ॼाण मिले थी, ही असांजी सकाफ़त आहे, असांजो कल्चर आहे। असांजा ऑफिसर जा असांजा जेके ज़िले इंतज़ामिया आहिनि उहे बि हिन में तावन कनि त हुन जी वॾी महिरबानी थींदी। ऐं ही जेके कचहरियूं आहिनि मच कचहरियूं, इहे असांजे ॻोठाणी ज़िंदगीअ खे उजागर कनि थियूं। नफ़रतूं वधंदियूं वञनि थियूं दोस्तो, अज़मतूं घटिबियूं वञनि थियूं दोस्तो। छा थियो आहे असांजे देश खे, गुरबतूं वधंदियूं वञनि थियूं दोस्तो। हर को अकेलो राह भटकियल आहे हिते, कुर्बतूं घटिबियूं वञनि थियूं दोस्तो। नफ़रतूं वधंदियूं वञनि थियूं दोस्तो, अज़मतूं घटिबियूं वञनि थियूं दोस्त। ओताकुन में अॻु में मच कचहरियूं लॻंदियूं हुयूं, थींदियूं हुयूं। उन्हनि में इहे साज़ जेके आहिनि शौक़ सां, तमामु घणे शौक़ सां ॿुधा वेंदा। करूंडी भरिसां जेको ॻोठ हबीबुल्ला राजपुर में अॼु मच कचहरी मुनक़द कई वई आहे, इहा हिकु बहितरीनु ॻाल्हि आहे। छो त मच कचहरियूं असांजे करूंडी ऐं आस पास जे, मुंहिंजे ख़्याल में ही 3-4 महीननि में ही पहिरीं मच कचहरी आहे। तमामु मच कचहरियूं जेको आहिनि तो सिंधी सकाफ़त आहे, पर तमामु घटि पियूं थियनि असां वटि। नौजवान नस्ल जेको आहे अॼु उहो मोबाइलनि में मसरूफ़ आहे। यार आए तुंहिंजूं लख भलायूं, असां पाण वेठे तुंहिंजूं ॻाल्हियूं ॻायूं। भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं, पहिरीं तुंहिंजे पल पल पचारुनि में हुआसीं, उकंदई उकीरनि उचारनि में हुआसीं। अञा हवक मसठी मथां तूं भाए, भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं। कैमरामैन फारूक भट्टी सां गॾु रफ़ीक सुमरो, मेहरान टीवी, करूंडी।